कते कते काल अज न आतण आयूं अर्ट उखेले माल पूरे वियूं निजरा। अस्सलाम वालेकुम। सियारे जे सर्द हवाउनि जे न सदामलूक सफ़र में अधु पंध ते पेर सोरींदड़ अॼोकी राति सुरमाई सींध ते सफ़र कंदे जिते जिते मुंहिंजे मुसाफ़िर आवाज़ में समातुनि जे पनारे पइजी चुको उन्हनि मिड़नी महिरबान ॿुधंदड़नि जी ख़िदमत में प्रोग्राम आईना अक्स साण करे मुंहिंजो मेज़बान बशीर उठे जो अॻे जीअं अॼु बि इहा ई दुआ आहे त अमीं जिते बि हुजो सुखिया हुजो। दिसंबर महीने जूं ही महबूब रातियूं रूह खे राहत बख़्शींदड़ महसूस थियनि थियूं। शायदि इन करे जे दिसंबर पंहिंजे जीवन पांध में सदाई अणगणियल यादगिरियुनि जा वर्क लिखंदो दर्द ॾींदो ऐं ख़ुशियूं खसींदो रहियो आहे। दिसंबर पंहिंजे जीवन झोल में जिते यादगिरियुनि जा मच मचाए थो उते खोड़ ख़ुशियुनि जा गुलदस्ता बि सजाए थो। जीअं त हिन महीने में अक्सर करे सॼी सिंध में पर घणो करे ठटो सिजावल बदीन थर हीउ जेको लाड़ी इलाइक़ो आहे ऐं थर जी साइड आहे इते शादियूं आम जाम थींदियूं आहिनि। जीवन साथियुनि जा पांध ॻांढापन जा पेच पाईंदा आहिनि ऐं मेहंदी रतड़नि हथड़नि जे हुगान मुसाकी चपनि जे आलापन ऐं ख़ुशबू टहकनि सां ज़िंदगियुनि जा रंग ई बदिलजी वेंदा आहिनि। साकरे खां ओलह ऐं ॾखण तरफ़ ॻोठु मोहम्मद रमज़ान सनड़ाई ख़ासकेली आहे। उते असांजे भाइरनि जहिड़े दोस्त ख़ालिद ख़ासकेली जी शादी जी अनाउंसमेंट करण लाइ 5 दिसंबर ते वञणु थियो। राति वेला जे रंगनि में सुघड़नि जी कचहरी में अब्दुल कादर मौले पुटो ग़ुलाम रसूल ख़ासकेली मोहम्मद रमज़ान ऐं चाचा जमील ख़ासकेली ऐं ॿिया बि काफ़ी दोस्त मौजूदु हुआ। चाचा जमील ऐं रमज़ान वारनि त महफ़िल मचाई हुई काज कयो हो पर संदन मिलणु मुरकण ऐं प्यार ॾियणु सचपच त उमिरि भर यादि रहंदो। ऐं मूंखे सोन जहिड़ो सच इहो वणियो त एतिरो प्यार ऐं आए वे जी आदरभा सिर्फ़ु असांजी सिंध में ई बाक़ी आहे। ईअं वरी 11 दिसंबर ते असांजे प्यारे दोस्त ऐं रेडियो कंपेयर सागर मूसा जी शादी दरगाह सतियूं वेझो संदन ॻोठ में थी गुज़री। महबूब महिमाननि जी आमद जेको रूह मथां रंग छॾियो सचपच त दंग रहिजी वियो। ॻाल्हि करण जो मक़सदु त हिन दिसंबर जे महीने में खोड़ ख़ुशियूं बि आहिनि त खोड़ यादूं बि आहिनि। दुआ ते शाल हेलो को दिसंबर रुॻो मुर्कूं विखेरींदे गुज़रंदो वञे। हा, मुर्कूं विखेरींदे ई गुज़रंदो वञे। प्रोग्राम आईना अक्स FM 92 तां पेश कयो पियो वञे। वक़्त जो अहसास राति जा 10:42 ऐं हाणे हिन सफ़र में शामिल कयूं था थर जे मशहूरु ॻोठु थारियो हालेपोटा खां उदासी अलह ॾिनो हालेपोटो नज़ीर हालेपोटे आरफ अली हालेपोटे ऐं मोहम्मद बख़्श हालेपोटे जी लिखणी शाइरनि ज़ौक़ सां चाह रखंदड़ अदीबनि ऐं शाइरनि जी मंज़रकशी ते अदबी सिटा सां सिंगारियल ख़ूबसूरत तहरीर। बहार जे बसनती रुत में बरखा गुलनि जी बरखा जड़नि सेहनि में सरखा ऐं हिकु जहिड़ा लफ़्ज़ पने जी पुठ ते लिखिजी वेंदा आहिनि त उनखे नज़म सॼो वेंदो आहे। शाइरानी दिलि में छुलंदड़ सोचुनि जो सागर जॾहिं बि पलटी पियो आहे तॾहिं गीत गज़ल वायूं नज़म बैत नसरी कालम काग़ज़ जे कुंवारे बदन ते कणकुनि जे संगनि जी निसरी ऐं निकिरी निर्वार थींदा रहंदा आहिनि। ख़्याल दिसंबर जे डिघनि रातियुनि जॾहिं डिघा ऐं न खुटंदड़ सफ़र थी पवंदा आहिनि ऐं पोइ संदन सोच जा कारूं झर जे कोरनि खां वठी थर जे मोरनि ताईं अक्स ऐं कजलाई अखियुनि खां वठी डंढ जे पखियुनि ताईं महबूब जी मुर्क खां वठी चपनि जी चाउंठ तां उञारी हरणी जहिड़े प्यासे इश्क जे पीतल सुर्क जहिड़ा अल्फाज़ ताज़नि वाहुंदनि जे वाचूड़नि में उॾारियल वारी जे नज़म वेड़िजी वेंदा आहिनि। दिलि लॻिन ऐं दिलि भॻिन खां सवाइ शाइरानो ज़हन कॾहिं कॾहिं पुनुह जीअं बंभोर पटनि ते खथूरी जी ख़ुशबू जो वापारु कंदे नज़र ईंदो आहे त वरी कॾहिं कॾहिं ससुई वांगुरु सुञ में सॾनि जा सफ़र जाॻींदो रहंदो आहे। जीअं शाह साहिब चई ॾिनो आहे त जा भूअ पेरे मुंहुं सां भूअ मथे सजणे। कॾहिं नूरी जीअं रछ में कच्छ क़ैद कंदे त कॾहिं ॼाम जे हथ में ॼार ॾेई खेसि मच्छी मारण ते मजबूर कंदो आहे
कॾहिं मूमल जो मिजाज़ बणिजी पवंदो आहे त कॾहिं ॾात माणा करे राणे जियां रुसी पवंदी आहे, कॾहिं ज़हन मोहन जे दड़े जी ज़बून आली जो शिकार बणिजी पवंदो आहे त वरी कॾहिं ख़्याल सकाफ़ती रंगनि जी रौनक जहिड़ा महसूसु थींदा आहिनि, कॾहिं सोच ॻोठ जे कंडनि वारनि लोढ़नि ते धोई सुकायल कपिड़नि जहिड़ी हूंदी आहे त कॾहिं बुखे पेट ख़ातिर रोडनि जे स्पीड ब्रेकरनि ते बीठल गुलाबनि ऐं मोतीअ जा गुल खपाईंदड़ ॿारनि जहिड़ी नज़र ईंदी आहे। ऐं हा कॾहिं सोच समाइजंदड़ फूह जवानी जहिड़ी लॻंदी आहे त कॾहिं कॾहिं कंहिंजे इंतज़ार में वेही कयल अछनि वारनि जहिड़ी लॻंदी आहे। कॾहिं चंड खे चई नियापा उमाणण त कॾहिं कबूतर जे कंध में चिठी ॿधी खेनि कासत करे उमाणण, कॾहिं कोयल जी कूक त कॾहिं रड़ियुनि ऐं रीहुनि जहिड़ी सोच साम्हूं लिखी सर्जण वारा कुझु शाहकार शाइर मुंहिंजे मन जी मजलिस में मौजूदु आहिनि। सारी ॿोली ऐं साधन ख़्यालनि में संदन शाइरी रूह जे रेशमी कपिड़नि खे कंडनि तां छिके लाहण जा लीड़ूं लीड़ूं करे विझंदी आहे। संदन ॾात जी ॾाढ मुड़सी अलाए त केतिरनि मूजड़नि मामूली माण्हुनि जूं दिलियूं खसे वरितियूं आहिनि। उहे सभई साथी सुठो पिया लिखनि, पर जंहिंजे लिखण खां मुंहिंजो मन मुतासिर थी पियो उन्हनि खे विसारे या नज़रअंदाज़ करे छॾण बि हिकु वॾी नाइंसाफ़ी सम्झंदो आहियां। उन्हनि खे मन अंदर जा मोर सम्झी यादि कंदो हलां त साईं सैयद माकन शाह रिज़वी साहिब, बख़्शण मेहरानवी, नाशाद रहम अली मूसे पोटो अदा, महबूब दर्स अमर साहड़, अमीन अरबाब गनी गमदिल, दीदार शाह, अयूब खोसो, यूसुफ सोलंगी, राशिद मोराई, बेकस बलोच, हमदर्द जामरी, साईंदास सांध, राजा खट्टी, मासूम सुंदराई, अलमास नोड़ियो, नौजवान लेखक फ़कीर अल्लाह जुड़ियो, कलोड़ो आकाश अलवाणी, अल्लाह ॾिनो हलाणी, मुर्क लगारी, मीर कलोई, गुलाम अहमद थेबो, राजा रुस्तम पालारी, शफ़ीक अहमद थेबो, वफ़ा खेबर, मुजाहिद दर्स, अयूब दर्स, मुस्तफ़ा आकलानी, मुनवर हाले पोटो, रूहल कालरू, इक़बाल हाले पोटो, फिराक हाले पोटो, अमर राय सिंह सोढो ऐं असांजे थर जो दिलबर शाइर साईं बिलावल ओठो ऐं कुझु असां जूं अदड़ियूं जिन में तमामु भलो पियूं लिखनि। अदी रुखसाना प्रीत, अदी शबाना आलमाणी, अदी फहमीदा शर्फ, अदी सादा नूर दर्स, अदी सीमा अब्बासी, अदी रुबीना अबड़ो ऐं ॿिया बि तमामु घणा असांजे मन अंदर खे मुतासिर कंदड़ ॾात जे ॾेह जा ॾहेसर ऐं सिंधी अदब जा सरजंदड़ साथी ॼण त भोॾेसर जे भिटुनि ते मोर टहुकनि जहिड़ा अहसास उते पंहिंजी ॿोली लोली ऐं अदब जी ख़ूब ख़िदमत करे रहिया आहिनि। दुआ आहे त अहिड़ा महबूब माण्हू हमेशह सिंध जी जिंद सूंह ऐं सचाई, वफ़ाई ऐं मुहबतुनि ऐं मंज़रनि ते हमेशह लिखंदा रहनि। ऐं हाणे वींदड़ साल 2016 खे बि कुझु हसरतुनि जूं हड़ूं ॿधी अलविदा चऊं। ईंदड़ साल खे इहा उमेद रखी आजा कयूं त अलाह रब्बुल इज़त हर माण्हू, पखी, पखण, जीत, जानवर ऐं हर मख़लूक लाइ 2017 जो रहमतुनि ऐं बरकतुनि वारो सिजु उभारे। दोस्तो, नए साल जी आमद थींदी सिगो ई 2017 जो सिजु उभरंदो। काफ़ी दोस्त नए साल जी ख़ुशी मल्हाइण में मसरूफ़ हूंदा, पर वींदड़ साल त को बि कोन सोच ऐं वीचार कंदो। हा, वींदड़ साल ते को बि सोच वीचार नाहे कंदो। साल जे विछोड़े जो ख़ाल जेको भरिजी नाहे सघंदो। मुंदूं मरचण खां पोइ मोटी ईंदियूं आहिनि, ॾींहं हफ़्ते खां पोइ ऐं महीना साल जे सफ़र खां पोइ वरी साॻिया शुरू थींदा आहिनि। जीअं फसल चेट ऐं कती खां पोइ वरी ज़मीन जी ज़ीनत बणिजंदा आहिनि, जीअं साहिबिया ऐं सर्द मुल्कनि जा पखी वरी लाड़ डंडुनि सां वफ़ाउनि जा वचन वरचाईंदा आहिनि। जीअं वक़्ती विछोड़नि खां महबूब माणा छॾे मोटी ईंदा आहिनि, जीअं मारवी जे ॾेह में ॾुकारनि सबबु लाड़ लड़ी आयल माल बि वसकारनि खां पोइ वतन वरी ईंदो आहे। पर ही 2016 जो साल वींदड़ महिमान जियां अलविदाई जो आख़िरी हथु लोॾे हमेशह लाइ असां खां इलाही ॾूर हलियो वेंदो। सिर्फ़ु तारीख़ जे पननि में रहिजी वेंदियूं कुझु दिलि खे भुलाइण जहिड़ियूं यादूं, त वरी के जीअ खे जलाइण जहिड़ियूं यादूं। दुआ आहे त शाल ईंदड़ नओं साल नित नयूं ख़ुशियूं खणी अचे ऐं ॾुखनि खे हमेशह ॾेह नेकाली मिले। 2017 जो साल अमन, अमान, ईमान, सुख, सुकून, सलामती, सुराइन, ख़ुशियुनि, मोहबतुनि ऐं ख़ूबसूरत ख़्वाबनि जी तहबीर साल साबित थिए। अयूब खोसे किरो न सच चयो आहे। चढ़ियल धूड़ चूड़नि ते करायनि में कंगण मेरा, सितारनि हेठि सांझीअ जे अञा आहिनि अंगण मेरा, गलनि में कोन ॻोठनि जे गुलाबी नाज़ को आहे, छॾियल अध में चुमी जहिड़ो लॻे थो कासबो आहे, कफ़न ओढ़ियल विछोड़नि जो लॻे थो हर कहाणी खे, पुराणो साल बि जानम वञी पहुतो पुॼाणीअ खे, वञी पहुतो पुॼाणीअ खे। जो पहिर पोयूं थियो ऊन
दर खुलियो ई रहियो। प्रोग्राम आईना एक्स FM 92 तां पेश कयो पियो वञे ऐं 92 जे फ्रीक्वेंसी तां नशर थींदड़ अॼोके प्रोग्राम आईना एक्स जे हिन सफ़र में असां मूंखे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। साईं गुलाम हुसैन रंगरेज़ जी शाइरीअ वञे समात जो नज़र कईसीं। रूह में पेही वेंदड़ इहा शाइरी सच पुछो त जेके मन ते माठ जूं लोलियूं ॾिए थी से अहसास अंदर में जॾहिं बक्स बंजी उभरिया आहिनि त महबूबनि जो तस्वर अलाए छो मन जहान में जुड़ी पियो आहे। ऐं हाणे अॼोके प्रोग्राम आईना एक्स जे लाइ अव्हांजो चूंड कयल मवाद उस्ताद बुखारी जी शाइरी चूंडियो माणी खाड़ गुरु बुरड़ी शाह करीम जे बाबल पोढ़े रिंद शाइर जलाल रिंद। असांजा इशारा अव्हांजा इशारा नवां नींह जानी नियारा निज़ारा अची थो अखियुनि में अचे रोशनी थी मिली थो त मुंहिंजी वधे ज़िंदगी थी खिली थो त साम्हूं खिड़नि चंड तारा ज़मी पंहिंजी आस मां पंहिंजो आहे ख़ुदा जो ॾिनो यार हर गंज आहे रुगो प्यारा आंजे जा आहियूं बुखारा दुतारे धिकारे दिलासा ॾियो था हथन साण मारे चपन सां पुछो था करे बेसहारे ॾियो था सहारा असां जूं उमीदूं अव्हां जूं त आहिनि ही दिलि तोड़े दीदूं अव्हां जूं त आहिनि अची पंहिंजूं चीज़ूं संभारियो ख़ुदारा बुखारी जो हाणे थियो हाल हीणो वेठो नींहं नाहे दिलासे वहीणो सिगे ॾियो म सुहिणा सहारा सघारा। मीरपुर बठोर खां एजाज़ अली परिहाड़ एम जुमन परिहाड़ जी चूंड अलाए त कंहिंजी ये शाइरी दम दम दिल रुबा घाए वियो दिल घूर सां मुंहिंजो मन अड़ियो वञी मज़कूर सां ओचितियूं अखड़ियूं अड़ियूं गॾु गुज़ारियूं सी घड़ियूं झट खणी जानब विधियूं कल्ब मुंहिंजे ते कड़ियूं जो लिखियो तक़दीर जो ज़ुल्फ़ जे ज़ंजीर जो कुर्ब मंझ कावड़ करण रीत हुन जी हुई रुसण संग दिल सुहिणे अॻियां मूं क़बूलियो हो कुसण ही नथो ही लो हले दर्द में पई दिल जले हिकड़ी सायत गुज़रे सा बसूर सां सुरूर सां लहर लब लब ते रखी चास जा मूं हुई चकी मन कॾहिं उॾरी अचे पाण परदेसी पखी सा असर सदको कयां आऊं फिदा उन तां थियां मन मिले मजबूर सां दम दम दिल रुबा घाए वियो दिल घूर सां। नायाब ग्रुप गुर तालिब खान कलमती जे मोहम्मद खान कलमती अब्दुल जब्बार ऐं शाद शकील अहमद कलमती अयूब खोसे जे नसर मां कुझु सिटूं चूंड कनि था। गभरू नौजवान दरिया में ॿुॾी आपघात कयो हो माण्हुनि ख़ुदकशी जो सबबु कोन ॻोल्हियो फ़क़ति पंहिंजा राया ॼाणाया कंहिं चयो माली मोझारा हूंदुसि कंहिं चयो इश्क में नाकाम थियो हूंदो कंहिं चयो कर्ज़ परेशान कयो हूंदो कंहिं चयो नशो पी निकितो हूंदो। हैरत आहे दरिया खां कंहिं बि न पुछो जेको ज़रूरु इहो ॿुधाया त वेसा मेरा थी विया हुअसि उहे धुअण आयो हो। बठोरे जे पटन त सिकंदर अली परिहाड़ नाना अमीन परिहाड़ जी उमाणियल उस्ताद यूसुफ भुट्टे जी शाइरी खिज़ा आई गुलस्तां में बहारी का वरी ईंदी अला ॼाणे असां हूंदे बहारी का वरी ईंदी हुजे तो हैफ़ ए बुलबुल न कई तो बहार सां मजलिस मुसाफ़िर हुई तो वटि बहारी नथे ॼातई वरी ईंदी खिज़ा जे सख़्त साड़े खां सड़ी गुलज़ार विया गोटा गुलनि जे दर्द फ़रक़त में रोई बुलबुल चरी थींदी ॿुधी दिलि खे लॻी झोरी गुलनि जी अलविदाई जो वरी वारे असांजे में इहा हालत कॾहिं थींदी विया ॾींहड़ा हयाती जा अजाया ऐश अशरत में अजब यूसुफ इहो आहे उमिरि अहिड़ी हथां वेंदी। शहर सतूमल जे झामनदास भील अमर राय सिंह राजपूत जो नज़म चूंडियो माणियो। असीं अरॾा ॾुखन ॾाढा दड़नि जे देश जा वासी रुञनि जा राज़ था ॻोल्हियूं उञनि में उञ थी भटकूं सुञनि जा सूर था परखूं बुखनि में बुख थी तड़पूं झूने के झोक ते वेही भरे ॾापर पितल जा के उठनि जो खीर था ॾोकियूं अखनि जा